वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। चुपचाप करे न ॿियण ॾींदासूं ॻाल्हाईंदासूं। इहो साईं मुफ्ती साहब हो जो तव्हां बस कयूं वेठा आहियो। ॻाल्हाईंदासीं न त सलाम अलैकुम हलूं था। अल्लाह ताला ने फरमाया वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब सां थो ॻाल्हाए। रब तो फरमाइंदो आहे महबूब जेकॾहिं इहे पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म करे वेहनि केर मुंहिंजा पाला तो रसूल पाक जा उम्मती थोरो ॻाल्हायो। जेकॾहिं इहे पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म करे वेहनि ख़ताउनि जा थोरो मथे करे ॾेॾा आजाद रुंजो म्यारंगा गुनाह जा कम करे वेहनि। ऐं वरी वॾी ॻाल्हि हीअ आहे त ज़ुल्म में को क़ैद न हो त हे गुनाह कनि हे गुनाह न कनि हे गुनाह कनि हे गुनाह न कनि न इहे न आहे चाहे कहिड़ो बि गुनाह करे वेहनि पेरनि खां वठी करे मथे ताईं गुनाहनि में भरिजी वञनि। हे ज़मीन आसमान सॼो गुनाहनि में भरे छॾनि। हाणे अल्लाह साईं तो फरमाए पियो त मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा इहे बाना चवनि त यार असां सॼी ज़िंदगी त गुनाहनि में बर्बाद करे छॾीसीं दुनिया जे तख़्ते ते जाबिर थी रहियासीं ज़ालिम थी रहियासीं कंधार खान थी रहियासीं जो असांजे पाछे खां बि माण्हू डिॼंदा हुआ। हाफ़िज़ अली अकबर मिलियो बि दसियोसीं मारियोसीं मौलवी गुलाम हुसैन साहब बि असांखे उते लाराईंदो हो। पर हेॾे तवजो करे ॿुधो सॼे दुनिया जे इंसाननि खां ॾाढो थी वञे पर जेॾी महिल इहो अकेलाइप में वेहंदो वञी ऐं पंहिंजा गुनाह यादि पवंदसि ऐं कहाणीअ रब ॾे ख़्यालु वेंदुसि न त कंधार बंधार लुड़ी वेंदसि। न था ॻाल्हाइनि ईअं आहे या न? चवंदो त हाफ़िज़ अली अकबर खां बि ॾाढो थियुसि मौलवी गुलाम रसूल खां बि ॾाढो थियुसि पर कहाणीअ रब खां त ॾाढो नथो थी सघां। भिटाई घोट थो चवे त हीअं चवंदो ओ इहो हिकिड़ो सुरीलो ॿिया कुल बेसुर आहियो। जेका ॻाल्हि हूंदी न कॾहिं बाबा बेटा हिते फरमायो त ईअं चवंदो त ओ न कढेसि पिरीअ खे मुंहिंजी उमिरि त वेई मत वेखी ॾींहं विञाई यासरतियूं सभई हाणे पीरीअ में पेई थी अखियूं आरीअ ॾे खणे। अल्लाह साईं तो फरमाए त मुंहिंजा सोना पोइ जॾहिं मुंहिंजा इहे बाना चवनि त हाणे असां पंहिंजे रुठल रब खे कीअं परिचायूं असांखे गुनाहनि जी माफ़ी कीअं मिले। अल्लाह ताला तो फरमाए पियो त मुंहिंजा दिलबर अहिड़नि मुंहिंजनि बाननि खे घुर्जे त जाऊं कतो मुहम्मद जे दरवाज़े ते अचनि। दिल न ठरे वजा जो सुभान अल्लाह चओ हा खणी आशो सोचो पर मीम मोहम्मद के नाम सां था ठह पहनेल ठरन कन जो याम ठरी पवे के बुढ़ण साल बरन तू फेले
महबूब जे था तवक्कल वारा करन गुलाम नबी हर भाव ले शलहरा भाग वरन से बुढ़ी खे नमरन जलस तो रखे न जात सा सुभान अल्लाह। अज ने तव्हां खे पतंगो परवानो बनाईंदासीं त कॾहिं बनाईंदासीं? ये तव्हां जे ज़बान जा वर वकर असां न कढंदासीं त ॿियो केरु कढंदव? इहे एॾा दॿायल हो छा? महबूबा ये तुंहिंजे दरवाज़े ते अचनि यार। हक़ त ईअं हूंदो आहे त जंहिंजो गुनाह कजे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे नी। अदा हा या न त कयो? जंहिंजो गुनाह कजे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे न। अरे मां गुनाह थो कयां, मौलवी साहब गुलाम हुसैन जो मौलवी साहब पके वटि गुलाम न थो लॻे। चवंदा त मोरी तूं त को चूत आहीं। बाबा जंहिंजो गुनाह कजे उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे। साईं मुफ्ती मोहम्मद रहीम खे मेल वठा, अब्दुल कादिर साईं जीलानी के मेल वठा, न्याणियूं मेल वठा, कुरान मथे ते खड़ा, मौलवी साहब जे दरवाज़े ते वञा। साईं असां तुंहिंजा ॾोही हे सैयद मेल, कुरान मेल, न्याणियूं मेल, उस्ताद मेल, असांखे माफ़ी ॾे। ईअं आहे न, ईअं आहे न हक़ मञो था। पोइ असां गुनाह कंहिंजा था कयूं? ॾाढा त ॻाल्हाए न। नमाज़ूं कंहिंजूं नथा पढ़ूं, रोज़ा कंहिंजा नथा रखूं, बेफरमानियूं कंहिंजूं था कयूं, खुदा जे ज़ात जूं न। पोइ हक़ त इहा त असां अल्लाह जे दरवाज़े ते वञूं त तूं असांजो रब, असां तुंहिंजा बाला। हक़ बि इहा त गुनाह तुंहिंजा था कयूं, तुंहिंजे दरवाज़े ते अचो, महिरबानी करे तूं असांखे माफ़ी ॾे। अल्लाह साईं तो फरमाए था बराबर हक़ त जंहिंजो गुनाह कजे उन्हीअ जे दरवाज़े ते वञिजे। पर मां पंहिंजे महबूब जो शान तो बुलंद कयां त इहे सजन ठरनि, दुश्मन सड़नि। सीनो त कहिड़ी इजाज़त था साहिब ॿुधी बि नथो मरे। आशिक़ तो चढ़े बदलून नसीबन वारनि खे हीअ नेमत थी या नसीब। न त काॾे मुंहिंजो मुंहिंजो वई काॾे हो तो हबीब। ओ मिस्कीन मुबारक थई चौगी दफ़ा दे वरीब। छो त गुलाम नबी अदा असां हुआसीं ज़ोर गरीब। पर अचण सां अजीब पंहिंजी उम्मत आसूदी रखी। महबूब ये तुंहिंजे दरवाज़े ते अचनि। हाणे हे वरी छा चवंदा आहिनि ॿिया ड्रिगन वारा? खिलाफ़ न बाबा ये सुन्नी, ये मुशरिक, ये बिदअती। हाणे साईं अल्लाह जे ज़ात खे छॾे करे वरी पीरनि जे पेरनि ते किरिया पिया आहिनि। बाबा हो पाण अल्लाह जा बाना, रब जा मुहताज, अल्लाह 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 बाबा अल्लाह अल्लाह। भेड़ा दिल्लीअ जा ठग ॿुधो न ॿुधो इहे ॻाल्हाइबो। अरे तोखे ख़बर है त अल्लाह अल्लाह, हिननि खे ख़बर न आहे त को अल्लाह अल्लाह। तव्हांखे ख़बर न आहे? ॻाल्हायो छो नथा? पोइ हथ मथे खणी करे जवाब ॾियो अल्लाह अल्लाह न। सब के खबर आहे। अहिड़ा वाइद न कंदो कर। तोखे भी खबर है त अल्लाह अल्लाह, असांखे भी खबर है त अल्लाह अल्लाह। ओ हीअ ॻाल्हि कर जाऊं सवारी जंहिंजे फेरो आहे। असांखे अल्लाह न चवे, असांखे कहिड़ी ज़रूरत पई त रसूल जे दरवाज़े ते वञूं हा? अरे खुदा जे क़ुरान जो इनकार थो करे काफ़िर थो थिए। महबूबा चलिए तुझे दरवाजे थे। दरवाजो भी तो दरवाजो है ना। यही दर है जहां शाह ने दुनिया सिर झुकाते हैं, सवाली बन के आते हैं, मुरादे लेके जाते हैं। मुझे उस्ताद बुलबुल फैज़ रहमतुल्लाह अलैह शेर पढ़ना।
महबूबा हाणे तुझे दरवाजे जो मानन गुनहगारन के दस ॾिनो आहे तुझे दरवाजे ते अचनि पोइ जॾहिं अचे पहुचनि न हाणे छा कनि फस्तगफिरुल्लाह गिचीअ में ॻारा पाए पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी मां रब जे ज़ात खां घुरनि अचनि तुझे दरवाजे ते माफ़ी मां अल्लाह जे ज़ात खां घुरनि इएं चवनि त पाए पांद गिचीअ में अंगन जे अचनि त अव गुण ऐब कचायूं ढकनि थी ढकजनि तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेंधरा अचन तुझे दरवाजे थे पाजन गुनाहन की माफी मां रब जे ज़ात खां घुरन हाणे हेर ॾिसजो पाता से हबीब जे दरवाजे ते हाणे गिचीअ में ॻारा हे पटका मेर ओ साईं रुसी वियो आहे त परच साईं असांजो रब तूं आहे गुनाहन जी माफ़ी ॾे अल्लाह ताला थो जवाब जे पंहिंजे बाने खे ॿुध ॻाल्हि मां माफ़ी ॾियां त मां ॾेई सघां थो बख्शा त बख्शे सघां थो मां खां को ॿियो पुछण वारो कोन्हे त हिन ज़ालिम खे तो छो माफ़ी ॾिनी छो हिन खे तो बग़ैर हिसाब किताब जे जन्नत जो मालिक कयो को बि मां खां एतिराज़ करण वारो पुछण वारो कोन्हे पर मां माफ़ी न ॾींदुसि माफ़ी मां न ॾींदुसि साईं सबबु माफिया जे न ॾियण जो सबबु अल्लाह ताला तो फरमा बद सबबु यो आ त वस्तगफर लहुमुर रसूल वाह साईं वाह जे रसूल जे दरवाजे जो दस ॾिनो थमाव इहो तव्हांजी सिफारिश करे इहो तव्हांजे लाइ मूंखे चवे केड़ी का जनवरी जी का थद तक न पई जो हिय कूड़ा लगा बैठा है बिना सजो महीनो असा थिका खादा ने सजी सिंधु के लतारियो हा हे हिकड़ी रात में ही पूरा थी गया है जय रसूल जे दरवाजे जो दस ॾिनो तमाम इहो तव्हांजे लाइ मूंखे चवे वाह जो असा को कोन हल तो सारे मुफ्ती साहब को जे मोह जे अब्दुल मजीद बाकी असा जी दाल न करिया बात हां सा जाते माण्हू पुॼी न सघंदो ते भॼण कम भरिया मन जो आहे छा कयूं भला इहो तव्हांजे लाइ मूंखे चवे छा चवे मूंखे ईअं अर्ज़ु करे त मुंहिंजा मौला हिननि गुनाहगारनि खे हिकु त मुंहिंजे दरवाज़े जो ॾस न ॾे हा पर जेकॾहिं मुंहिंजे दरवाज़े जो ॾस ॾिनो अथनी त मां सखी मोहम्मद पंहिंजो तॾो किनो कीअं कयां हाणे महिरबानी कर हिननि खे माफ़ी ॾे गुनाहनि ॾे न ॾिसे न मां मुस्तफ़ा जी सिफारिश थो कयां खुदा जो कसम है अल्लाह ताला तो फरमाए बदरुगो तवा गुनाहगारन जी बदकारन जी नेक हुजे या बदकार हुजे रुगो मुंहिंजो महबूब पंहिंजा लब मुबारक चोरे पंहिंजे ज़बान मुबारक सां चवे त मां को तव्हांजे गुनाहनि ते थोरा ई ॾिसंदुसि त हे हेॾो ज़ालिम आहे हेॾो बदमाश आहे हेॾो गुनाहगार आहे अरे दा हितो भिरिया रोड जो हिकिड़ो ऐसे शो मुंहिंजो हुजे दोस्त हिकिड़ो को ॾोही को चोर को धाड़ेल को मुजरिम को फाथो मां वञासि उथंदो भाकुर बि पाईंदो बोतल बि सेवन बि पियारींदो मोली साहब ॾे हाल अहवाल बाबा हे जेको असांजो माण्हू हिते पकड़िजी आयो आहे सो महिरबानी करे इन्हीअ खे त छॾ त ईअं हिकदमि हीअं तारा फोटारींदो हा मां तोखे चङो समझंदोसि पर अॼु ख़बर पई आहे त चोरनि जी नानड़ी तूं आहे अरे अलाह जो नालो अथव ॻाल्हायो चइबो त मस्जिद जे हुजरे में पथारी वेठो थो हलाए न मौली साहब तुंहिंजो कमु करो तूं वञी मदरसो पढ़ाए तालिब पढ़ाए बाहिर कर अहिड़े ज़ालिम जे लाइ तूं मूंखे सिफारिश करे थो अचे अरे मूंखे बि उन्हीअ सां गॾु अंदरि काठ में हणंदो हे सूबेदार साहब सदको वञासि सूत अथऊं
पर वामो जा बुरदबार रब अल्लाह तो फरमा त चही न भी मुझे महबूब जी दिल ठरल हुजे रुगो पांजा लब मुबारक चोरी दो वजे मुखे कसमा पांजे इज्जत जलाल जो त लवजतुल्लाह तव्वाब रहीम है कुरान पे तबा लवजतुल्लाह तव्वाब रहीम मां उनी जी तौबा कबूल कया मां रब वडो मेहरबान वाया पर शर्त यो वा त तवा गुनाहगारन जी सिफारिश हसन हुसैन जो नालो करे आशिक तो चवे बदलाम लुत्फ आई वारसी कंदो लखन जी लजपाल मोहम्मद जंहिंजे नाम में आमी मुहिमी मुवैदाल हिकिड़ो ही मैदान में हुदो राजन जो रखवाल गुलाम नबी खमड़ो न कर पो कहिड़ो पवंदो काल जद जानब हुस्न जमाल पांजो खिली खोले बीहदो मरहबा हेरे ख्याल आहे जमायत जो वाइज बने थो तो पोइ मां कया न त सलाम अलैकुम हलामत हो शाबाश जो त बाबा हिकिड़े स्टेशन लगी पई यार को टिकेट वठ वरी गाड़ीअ में चढ़ इहो तव्हांजी सिफारिश करे और तव्हां को तो पुछां भली कसम अथव रब जो अरे साख ते तो तव्हां को पुछां सिफारिश सजण जी कबी या दुश्मन जी हथ मथे खणी करे जवाब दे सजण जी कबी न सिफारिश वफादार जी कबी या पंहिंजे जी कबी या पराए जी न कबी या त जेके भी रसूल पाक जे उम्मत में टोला पड़िया फिरका थिया खुदा जो कसम मां ईमान सां थो चवां पियो त वफादार जमायत आले सुन्नत वल जमायत मदीने वारे साईं जी अरे नबी पाक जे इल्म गैब जे के मञण वारी सुन्नत जमात नबी साईं के नूर करे मञण वारी सुन्नत जमात नबी के रूहानियत सां हाज़िर नाज़िर करे मञण वारी सुन्नत जमात मदीने वारे जे मिलाद करण वारी सुन्नत जमात महबूब जे खुशीअ में जुलूसन जे कढण वारी सुन्नत जमात दिल पर रहमत वारे रसूल जो शान ॿुधी करे रुगण वारी सुन्नत जमात बाकी यारे जेको बेअब मोहम्मद मुहब कढंदो पो हैफ हुजे इन्हीअ जे हालत जो पंहिंजे किन्हीअ ज़ाल मुहब नथो करे जेका 24 कलाक रेशम गलियूं घुमंदी थी वञेसि नथा ॻाल्हाए अञा थो चवे त वाइदो करे पंहिंजे मौलवीअ मुहब न कढंदा जेको 24 कलाक पैती खयूं चंदो कंदो पिनंदो थो वधे पांजे मौलवी तो पांजे लीडर तो पांजे कायद मो ऐब न कढंदो जे ऐब कढे तो हुजूर जे इल्म मो तो ऐब करे जेका गुण मुफ्ती साहब करे अरे भला बुध तवा जो जेको फलाणो मौलवी साहब इंदा कुछ इल्म अथस अरे मौलवी साहब इल्म तो पुछी अंदा जे मौलवी साहब जो इल्म यो जेडो थुलो मतारो हुंदो बस ये आहर जी वेंदो बाबा साजे मौलवी के सब इल्म और भला मदीने वाले के इल्म कुछ खबर आता तो कुछ खबर न थस हाने हिन जे मौलवी के जमाने जे मौलवी पढ़ाए सब खबर थस और जेके खुदा तो पढ़ाए मोकले उनी के कुछ खबर आए तो कुछ खबर ना आए अञा इन्हीअ खे कुछ न चओ अल्लाह जे ज़ात पढ़ाए मोकिलियो अथसि अर रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान रहमान पंहिंजे महबूब खे क़ुरान सेखारियो आहे कंहिं सेखारियो अथसि कंहिं पढ़ायो अथसि इहो ई सबबु हुयो जो खुदा जे ज़ात बाबरकात जे मोहब्बत इहो न सठो त मुझे मोहम्मद यार के को दुनिया जो को मौलवी या को मुफ्ती पढ़ाए वो सुभाणे चवंदो वधे त मोहम्मद मुंहिंजो शागिर्द आहे मोहम्मद मुंहिंजो शागिर्द आहे मोहम्मद मुंहिंजो शागिर्द आहे
उस्ताद जो अदब करणो पवंदो, जुती खणी पवंदी, लठ खणी पवंदी, जोर ॾियणा पवंदा, मथे खे मालिश करणी पवंदी। ख़ुदा तो फरमाए पियो त मुंहिंजा महबूब इहो मां अलाह काथे तो सही सघां। हाय हाय हाणे तो अल्लाह चवे त उस्ताद थो थिए मां अल्लाह, शागिर्द थी तूं मुहम्मद रसूलुल्लाह, कोर्स जो किताब थो जाए कलामुल्लाह, मदरसो थो जाए अर्श आज़म, मां ख़ुदा तोखे पाण थो पढ़ाया, पोइ सॼी दुनिया जे वास्ते उस्ताद ऐं मुअल्लिम तूं बणिजी वञ। टके जो पिनड़ो मुनो थो चवे त नबीअ खे का ख़बर नाहे, कुझु ख़बर आहे त कुझु ख़बर नथसि। राजो मुझे महबूब जे दरवाजे ते अरे रखो त तस्वीर हाणे घड़ी खेलो मानन खे तो ॾेखारे पढ़ी हेॾे ख्याल करे वे असांजो मदीने वारे जो शान न इहो छा आहे ठक ठक। सुल्तान बाहू तो फरमाए त तस्बीह फ्री ते दिल नहीं फिरिया, की लेना तस्बीह फर्के हूँ, इल्म पढ़िया ते अदब न सिखिया, की लेना इल्म नू पढ़ के हूँ, चिल्ले कटे कुछ न खटिया, की लेना चिलिया पढ़ के हूँ, जाग बिना दुध जमदे नखी हजरत बाहू, भावे लाल होवन कर कर के हूँ। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या अली। हथ मथे करी करे जवाब दे मौला अली साईं जो नारे हैदरी। दिगे थो मता निगाह भजी पवे। हाणे इहा हिकु आयत मुबारक मदीने वारे साईं जो वसीलो साबित आहे। ॻाल्हायो आहे वसीलो साबित या न? वरी जेकॾहिं चवनि पोइ वरी वरी हेॾे हेॾे माॾे ॾिस न थोड़े के खणी वरी चवंदा त हा हा बराबरि जाऊ आहे, असां नथा मञूं छा? बराबरि नबी साईं जे रसूल पाक जे दरवाज़े जो अलाह ॾस ॾिनो आहे त जाऊ क जाऊ क जाऊ क वञो मुस्तफ़ा जे दरवाज़े ते। पर इहो पर छा आहे? पर इहो रसूल जे ज़ाहिरी ज़िंदगीअ में हुकुम हुयो, नबी साईं जे विसाल मुबारक खां बाद में इहो हुकुम मनसूख आहे। सदका वॼाए तुंहिंजे इल्म अथव, इहो त घर में वेठो तो फतवा हुजे। हज़रत सुल्तान बाहू तो चवे त पढ़ पढ़ इल्म हज़ार किताबा, आलिम होवे सारे हू, पर हिकु हरफ इश्क दा पढ़न न जानन, भुले फिरन बेचारे हू। लख निगाह हुजे आलिम वेखे, किसे न कंधी चाढ़े हू, पर हिकु निगाह हुजे आशिक वेखे, लख हज़ारा तारे हू। इश्क अकुल विच भारी मंजिल सए कोहा दे पाड़े हूँ, जिढ़ा इश्क खरीद न कीता हजरत बाहू, ओ डूही जहाने मारे हूँ। वाह वाह। लाफी हयातिही वला बअद वफातिही, इहो जाऊ का जो हुक्म रसूल पाक जे ज़ाहिरी ज़िंदगीअ में भी आहे, नबी साईं जे विसाल मुबारक खां बाद में क़यामत ताईं इहो हुक्म आहे। हे मुस्तफ़ा जो वसीलो। ॿी आयत मुबारक ॿुधो, अल्लाह ताला तो फरमा पियो त कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। आया तो कुरान जो हाफ़िज़ 7 जी बोतल प्यारी दो मां जेको ॿुधाए त मां कहिड़े सिपारे मां कहिड़ी सूरत मां पढ़ी आयत 1 2 3 कंहिं न ॿुधायो। हाँ माशाअल्लाह थी तुंहिंजी बोतल 7 सिपारो ॿियो सूरत बकर। अल्लाह ताला तो फरमा बदकत नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। महबूबा महबूबा महबूबा, है
अल्लाह अल्लाह से जल्ल शानो तो फरमा तो महबूब असा तुझो आसमान ॾाहो हर हर मुंह करण ॾिसी रहिया आहियूं। सोना तुझे कदे माडे थो ॾिसे त मां रब बि तुझे मुंह मुबारक खे पियो थो ॾिसां। इहे अहिड़े ॻाल्हियूं माण्हुनि खे छो नथा ॿुधायो? ज़ालिमा अल्लाह ताला तो फरमा पियो त ऐ महबूब असां तुंहिंजो आसमान ॾांहुं हर हर मुंह करण ॾिसी रहिया आहियूं। क्या हकीकत हुई? तमां सारी जमात खे ख़बर आहे त अल्लाह जी ज़ात सभिनी नबियनि खे क़िबलो बैतुल मुक़द्दस करे ॾिनो। कहिड़ो? थोरो ॻाल्हायो, ॾाढा आवाज़ जो, चुप करे न वेहो। बैतुल मुक़द्दस सब नबी सगोरा बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़ी रहा। जेडी मला हसन हुसैन जे नाने जो वारो आयो तो खुदा फरमाए त मुंहिंजा सुहिणा तू भी बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़। हाज़िर साईं 1 महीनो 5 महीना 10 महीना 12 महीना 15 महीना 17 महीना लगो लाग खातून जन्नत जे बाबे बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़ी आ। औ ता हिकड़े ॾियारे दुश्मन दीन जा यहूदी मदीने जा टिटो जनी अरे मोहम्मद थो चवे त मां शान वारो न चाहां त न ईसा हुजे हां न मूसा हुजे हां। वेखो थो असांजा अंदर साड़े पोइ अहिड़ो मोहम्मद ख़ुदा खे प्यारो वा त ख़ुदा क़िबलो पंहिंजो अलॻि करे छो नथो चएसि? इहो त असांजे मूसा कलीमुल्लाह जो क़िबलो आहे। जेड़ी महिल जो या रहमत वारे रसूल जे कन मुबारक ते ॻाल्हि पहुती त पाण सरदार बेपहरीअ जे नमाज़ में बीठा आहिनि त अल्लाहु अकबर है। पोयों सहाबा किराम रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन जी जमात बीठी आ। वरी इश्क ॾिसजां सहाबन जो जेड़ी महिल अल्लाहु अकबर करे माण्हू बीहंदो आहे त हुकूमत सजदे वारी जगह ते ॾिसो। काथे ॾिसो? सजदे वारी जगह ते ॾिसो। पर आॾो मदीने जा साईं बीठा हूंदा हुआ मुसल्ले ते। पोयों असहाबन जी जमात त असहाबी सजदे वारी जाइ ते थोरा ई ॾिसंदा हुआ। अल्लाहु अकबर वरी हीअं कयूं बीठा महबूब जे मुंह मुबारक ॾे ॾिसंदा हुआ। अचड़े त मैदान ते त पेट त फाड़िया ॾे फतवा न। तॾहिं हिकिड़े आशिक चयो त कासिया ओ कासिया खोल किताब ॾसी एॾूं वक़्तु नमाज ओॾूं यार आ गए। एॾूं पेश इमाम अज़ान ॾिठी घुंड खोल ओॾूं दिलदार आ गए। पोइ तो चवेसि हाणे फतवा ॾे त नमाज पढ़ां या दीदार करां। तो इश्क जे जहान में पहिरीं कोन पातो आहे पिनणा। चवे तो त ॾे फतवा त हाणे नमाज पढ़ां या दीदार करां। मेरी सोच ते पानी तार आ गए। गाजी अचो बाबा या फतवा असा को जोरा शरीयत पाक ज़ाहिर ते आ। आशिर तो पांजो पाण के चवे त नमाज कज़ा पे पढ़सूं शफकत उठी अदब करूं सरकार आ गए। या रसूल अल्लाह या अली हेॾे ॿुधा न। बस मदीने जा साईं नमाज में बीठा आहिनि त नमाज जे दौरान ई दिलबर हबीब खे दिल मुबारक में ख्याल थियो त मां पंहिंजे रब खे अर्ज़ु कयां त मांखे क़िबलो अलॻि करे ॾे। बीठा पाण नमाज में हिन मथे आसमान ॾे मुंहुं मुबारक करे ॾिठऊं। जेको मुला चवे थो त नबी असां जहिड़ो असां नबीअ जहिड़ा तूं नमाज में मथे ॾिसंदे त मौलवी गुलाम हुसैन सिकंदरी फतवा ॾिए त नमाज भॼी पई थोड़ू। ॻाल्हायो आहे न मां ग़लति थो चवां? अरे तू असां नमाज में मथे ॾिसंदासीं नमाज भॼी पवंदी। पर हसन हुसैन जो नालो नमाज में मथे मुंहुं करे ॾिसे त अल्लाह क़ुरान लाहेसि।
दुनिया के तो पाने जड़ो चवे अल्लाह ताला तो फरमा बदकत नरा तकल्लुबा वजह कफ समा महबूबा सा तो जो बार बार आसमान ॾांहुं मोह करण ॾिसी रहिया आहियूं हर हर जो तूं आसमान ॾे ॾिसे थो त असां बि तुंहिंजे चेहरे ॾे पिया था ॾिसूं तो न ॾिठो अथसि तॾहिं तो पाण जहिड़ो चवेसि जन ॾिठो आहे उन्हनि खां पुछऊं काथे सुभाणे लाइ कोन्हे महीने महीने में जलसो कराए वायदो वा दाढ़ीअ जो कोन वठंदो मां नज़रानो हे सिधा करे हे यूं असांजे वायदे में हीअं थी वियनि मां चयो त इन्हनि न ॾिठो आहे तॾहिं था पाण जहिड़ो चवनि चनि ॾिठो आहे उन्हनि खां पुछऊं 11वीं सदीअ जो वा सैयदा बुखारिया सूफ़न जो सरताजा लतीफ़ जेॾी महिल जो दीदार कयो त ताह करे थो चवे त कोड़े कमर उभरनि ऐं शम्स सवहज़ार पर जे मुंहुं पिरी ज़ाहिर थिए रुगो फीही पतीवार त पोइ सारी सभ जमाल चंड चांडोगी न करे हजरत सुल्तान बाहुआ के दीदार जो जब गंद जुल्मात अंधेर गुबारा राखे खौफ खतर देहू मुख आब हयात मुनब्बर जिस्मे उते साये जुल्फ अंबर देहू मुख महबूब दा खाना काबाओ जिथे आशिक सजदे कर देहू तो जुल्फां विच नैर मुसल्ले जिथे चारू मजहब मिल देहू मिसल सिकंदर ढूंढन आशिक एक पल आराम न कर देहू किधर नसीब जिन्हा दे हजरत बाहू ओघ घुट उठे चा भर देहू असांजे हाजी साहब के दीदार जो ताह करे तो चवे बद चोॾहीं रात जे चंड जी या चांडो की मशहूर पर हिकड़ो वार हुजूर जो जे ज़ाहिर थी पे ज़हूर त हिन जो सारे मुल्क में नूर न ॾिसजे मूर मोहब्बत वारन का पुछी ॾिस महेसर मज़कूर से चवंदा हो तो हुजूर असां जो नूरों वाला नूर वा या रसूल अल्लाह या अली नारे पीर दम दस्तगीर मथे आसमान ने ॾिठो इहा ॻाल्हि ई न हाँ वॾा साईं ॻाल्हायो ठहंदासीं ठही पवंदासीं बिड़ी जेको यार थींदो आहे इहे जहिड़ो को दोस्त ई न आहे अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजा महबूब तुंहिंजो असां आसमान ॾांहुं हर हर मुंहुं करण ॾिसी रहिया आहियूं फलन वली जन्नक क़िबलतन तरदाहा जेको तुंहिंजे दिल में इरादो वा जेका तुंहिंजे दिल में मर्ज़ी आहे जेका तुंहिंजी ख़्वाहिश आहे न उहा बि असां ॼाणूं था मुंहिंजा महबूब हाणे मां अलाह तोसां वाइदो थो कयां त मां तोखे इहो क़िबलो करे ॾींदुमि जंहिंमें तूं राज़ी आहीं ॻाल्हायो करे ॾियां हाज़िर करे ॾियां जंहिंमें तुंहिंजो रज़ामंदो आहे मां इहो क़िबलो तोखे करे ॾींदुसि त वरी नमाज़ में ई अल्लाह जे हबीब पंहिंजे रब खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो पको आहे तूं मूंखे करे ॾींदे क़िबलो अलॻि इहो ई करे ॾींदे जंहिंमें मुंहिंजो रज़ामंदो आहे पर कॾहिं त अल्लाह पंहिंजी मर्ज़ी न हलाई ख़ुदा ईअं न चयो त 15 तारीख़ 10 तारीख़ 17 तारीख़ न न जेॾी महिल महबूब अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला कॾहिं रब फरमाए त जॾहिं तूं चवीं ॻाल्हायो
अदा असा जो भी मानन सा कम आ ढोरन सा कम नाही गलायो त सही न अरे सोने सरदार जी या तारीफ हले तो तुझो चेहरो गुलाब वांगुर थी दो वने गुलाब जुलाब वांगुर न थी जॾहिं तू चवंदे तॾहिं करे जा खुदा के कंहिंजी काड़ा नबी हुजे रसूल हुजे कलंदर हुजे दस्तगीर हुजे कंहिंजी काड़ काने सो पे परवाह बेनियाज़ा पर अल्लाह जे ज़ात जो यो महबूब सा प्यारा अल्लाह साईं तो फरमाज़ पे तो महबूब जॾहिं तू चवे हाणे वरी ॾिस जा न पंहिंजे आशिक अल्लाह सां अंगल थो करे मुंहिंजा मौला हाणे जेकॾहिं चवे थो त जॾहिं तूं चवे त मां तोखे क़िबलो करे ॾियां त पोइ महिरबानी कर मूंखे हाणे जो हाणे क़िबलो अलॻि करे ॾे त ख़ुदा ईअं न चयोसि त भला ॿेपरीअ जी नमाज़ त पूरी कर ॻाल्हाए छो नथो पोइ टे परीअ मां जिब्रील खे दस्तावेज़ ते लिखी असली सते फारम ते चाढ़े मोकिले थो ॼाए इहो क़िबलो ना अल्लाह ताला फरमाए तो मुझा महबूब जेकॾहिं तुंहिंजी हाणे ई मर्ज़ी आ त पोइ नमाज़ बि मुंहिंजी तूं बि मुंहिंजो माई तुंहिंजो फवल हाणे ई ॻाल्हाए न हाणे ॻाल्हाए न फवल हाणे ई फिर वज हक शतरल मस्जिदिल हराम हाणे तू इन क़िबले ॾे मुंहुं मुबारक करे नमाज़ पढ़ मुंहिंजा मोहबत जो क़िबलो इहो आहे त नमाज़ जे दौरान हाणे ईअं करे सम्झो त हेॾे बैतुल मुक़द्दस आहे साईं जो मुंहुं मुबारक हेॾे आहे ख़ुदा जो हेॾो ऑर्डर मिलियो त उते ई वरी साईं जन मुड़ी वरी हेॾे मुंहुं कयो त पोइ असाबनि जी जमात वेठी इम्तिहान त उन्हनि जे लाइ अचे पियो तुंहिंजो असांजो बिरिया रोड जो को पेश इमाम को नमाज़ में हरकत करे त असां ठोड़ खे खणी चवंदासीं अरे असांजे पेश इमाम ॻाल्हाए छा थी वियो ॻाल्हायो त सही ईअं आहे इम्तिहान अचे पियो आशिक़नि जे वास्ते पर ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे त मदीने वारे जाॾे रुख फेरा सभिनी असाबनि पंहिंजो रुख होॾे रखियो ॻाल्हि जेका मूंखे करणी आहे उहा हाणे थी अचे उहा न सम्झ वठां कयूं बयान हाणे जेको चवे थो त मूंखे वसीले जी का ज़रूरत ई कान्हे छा जहिड़ो वसीलो आहे हाँ पोइ जे वसीलो आहे त महिरबानी करे इन क़िबले ॾे मुंहुं करे नमाज़ न पढ़ सभिनी नबियनि जो क़िबलो आहे बैतुल मुक़द्दस खुद मदीने वारे खे अल्लाह जो हुक्म थियो त तूं बि बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ इहो जेको क़िबलो असांखे थी मिलियो आहे मुहम्मद जे वसीले सां मिलियो आहे वसीलो वसीलो न छा छा आहे पोइ मुंहिंजा बाबा तूं अॼु नमाज़ मुंहुं करे न पढ़ न इहो त नबीअ जे ख्वाहिश ते नबीअ जे रज़ा ते नबीअ जे वसीले सां असांखे क़िबलो मिलियो आहे अॻ में तोखे सोढ़ा वसीलो मञणो पवंदो पोइ इन काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़णी पवंदी न त बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ अदा जेकॾहिं असुरी सार थी त इंदिरा गांधी ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ छॾ असांजी पचर अॻ में नबीअ खे वसीलो मञ पोइ इन क़िबले ॾे नमाज़ मुंहुं करे पढ़ हज़रत सुल्तान ज़ाइदो फरमाए पियो त सहे रोज़े सहे नफ़ल नमाज़ा सहे सजदे कर कर थके हूं सहे वारी मके हज गुज़ारन दिल दी दौड़ न मुके हूं चिल्ले चलिए जंगल भूड़ा इस गलती ना पके हूं सभी मतलब हासिल होंदे हजरत बाहू जदा पीर नजर एक टके हूं आहे वसीलो या न ॻाल्हायो न अदा चरियो चवे सियाणो समझे मां चवां थो मां चरियो लुल्लु हाणे तव्हांजो सियाणा समझो शक शुबो पवई त हक़ थी त उते बि पुछजांइ सुभाणे टिट न ॾिजांइ नानीअ वेठो करे वेही रहिया आहिनि फ़क़ीर मौलवी हथ अचे वियो अथव जे हिन जी नेत लॻव न त ॻोल्हिया बि न लभंदो सभु राय पिंड वेठा हूंदव अचो साईं अचो हेॾे मथे चढ़ी अचो हाफ़िज़ साहब साईं गुलाम मंसूरी हेॾे मथे हलियो आहे
हाणे हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो त वरी टी आयत ॿुधायांव। वाह सही वाह आयो आहे साईं। पोइ हाणे मां 12 थिया आहिनि अञा हलां हलां न जेसि ताईं हल वाह वाह आयो हुकुम आहे तव्हांजो। जो त मां क़ुरान शरीफ़ मां हे क़ुरान शरीफ़ मां वाह हे क़ुरान शरीफ़ अथव हिन क़ुरान शरीफ़ मां वसीले जे मुतालिक़ 20 आयतूं कढियूं आहिनि। हाणे मां काॾे वहा बि पाण बचाए लधो छॾाईंदो घुटे साह कॾहिं मारिया क़ुरान जो कसम आहे। अल्लाह साईं तो फरमाए बदल्लाहु कुस्म बिहादल बलद हे अल्लाह साईं तो फरमाए बद मूंखे कसम आहे मके जे शहर जो। केर तो कसम खणे थोरो ॾाढिया ॻाल्हाए भले खणे थो कसम त छाजो थो खणे मके जे शहर जो कसम थो खणे पियो। हाणे अल्लाह साईं खे अर्ज़ु कयो त मौला महिरबानी करे असांखे ॿुधाए तूं इहो मके जो न कसम खयो त तुंहिंजो काबो आहे तंहिंजे करे कसम खयो थी न। अल्लाह साईं तो फरमाए त न चाहे काबो हई हई वड़े बड़ा हाफ़िज़ अकबर तुंहिंजो दिलेरीअ सां ॻाल्हाए चाहे काबो। हज़रत अब्दुल मुतलब तो चवे त बारीअ जे रात काबे में बीठो मां तवाफ़ बीठो पियो का अन अतूफ बिल काबत तिलकल लैलत काबे जो तवाफ़ बीठो थो कयो। हीअं जो नज़र करे ॾिठमि त सॼी दुनिया पई काबे खे सजदा करे काबो वरी आमना जे घर ॾे पियो सजदा करे। जेको ॻाल्हायूं था जवाबदारीअ सां था ॻाल्हायूं जंहिंखे पुछणो आहे भली पुछे। लठ नाहे पाठो नाहे क्लेशन नाहे झेड़ो नाहे बम नाहे किताबनि जी बेड़ा अहिड़ा बूथ ते रखंदासीं जो तूं त मञीदे पर तुंहिंजी माउ बि मञीदी। ईअं वाइज थींदो आहे छिनी निबेरी जेसि ताईं न कईसीं त पोइ छेलो छाजो खाधोसीं पोइ त कुकुड़ खाइण असांखे हराम आहे छाजो कुकुड़ आहे ॻाल्हाए न। चवे थो ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे अब्दुल मुतलब थो चवे त मां हीअं ॾिठो त काबे झुकी सजदो कयो आमना जे घर ॾे मां हैरान थी वियो सॼे काबा ओ काबा तोखे छा थियो सॼी दुनिया तोखे थी सजदा करे तूं आमना जे घर ॾे। आशिक तो चवे पे त 15 रात परे परे हाय चवे तो 15 रात परे परे हिया हली वेई हाक त मके शरीफ जे शहर जी थी खुशबू वई आखाक शायद शरफ अता कयुस इहो अरबी बा अखलाक गुलाम नबी गमन खा आजा त्या गमनाक पो झुकी काबे पाक मुझे सजन के सजदा कया। वाह वाह हजरत अब्दुल मुतलब तो जब मां तकड़ो तकड़ो जो वयुस आमना साणी जे घर ॾे तो नूरानी चेहरे वारा तलवार हथ में खयूं हवेली शरीफ जे दरवाजे ते बीठा आहिनि। मां जड़ी महिल जो अंदर पियो वञा त मूंखे चयो तो अब्दुल मुतलब जी हिते बीह ॻाल्हाए त सही। अरे बाबा मुंहिंजो घर मूंखे छो था झलियो त हा साईं तुंहिंजो घर पर सरदार जी ज़ियारत मलाइक करण आया आहिनि उहे वञनि पोइ तव्हां अंदर वञो। आशिक तो चवे पियो त 19 रात जो अनंत ठा 19 रात जो अनंत ठा हली अजनबी आया बीखी दरवाजे मथा जल गुलड़ा बरसाया तन में तांग हुजूर जी जह तिर न तरसाया गुलाम नबी गमगीनड़ा मुझे सजन सरचाया के वया के आया मुझे दिल बरजे दीदार ले। सुभान अल्लाह
केड़ी त आशिक रसूल जमायत अचे पहुती आ। असांखे ख़बर कान्हे का थोड़ू किराए ते माण्हू वठी अचे जलसो कामयाब कराने जी कोशिश कंदो आ। खुदा जे ज़ात जो कसम आ त में उहे भी आशिक रसूल बैठा जिन सोमणी जी मानी भी न खाधी ते गोडा भंजियूं बैठा थी दिल पर जे मोहब्बत में। आशिक तो चवे पियो त तोए यूं तलब हबीब जी हर तालिब खे या तमाम जहिड़ो खुल्क मुबारक वा तहिड़ो मिठो मोहम्मद नाम कहीं कहीं जे साम सदाइयो असां सजण जे आहियूं साम परवर जहिते पाण तो पढ़े दुरूद सलाम आ गुलाम नबी भी गुलाम उन मालिक जे महबूब जो। असां तुंहिंजा ख़ैर खां आहियूं खुदा जे ज़ात जो कसम आ। चऊं था नेक नमाज़ी आ रोज़ायता तबलीगी आ अड़े हिन जा अमल हिक धक में हलिया न वञनि पर तूं असांखे सजण पंहिंजो नथो समझे। ईअं आहे या मां ग़लति थो चवां? अड़े तोखे कसो इन दरवाज़े तो कड़ी लगी आ जो तो मुंहुं मोड़ कई आ। अफसोस जड़ी गाला जो तू मुसलमान थी करे पाजे नबी जे शान दे तो मुंह पारू थे वांगड़े जड़ो करे। हे मानू तो के छा चवंदा मगर इश्क वारा जेके आहिनि उहे ईअं चवंदा थी त सीन सजण जे आसरे असां का शइ कान कई पक अथम त पिरी परे कदो दोरा पोल ॾई चरिया खरिया सब हेॾे अचो हीअं चुचकारी दो चई अहिड़ी ज़ात अज़ीज़ भाव आ भले असांजे पई जो गुलाम नबी खे सभई असां आहियूं जंहिंजे आसरे। तो जे लेके हेॾे थो ॾिसे बसि असांखे न ॾिसंदो बंदा खुदा जा अहिड़ो होए त वञी होॾे पछाड़ीअ बीहे हा। हेॾे ख़्याल आहे अल्लाह तो चवे बदलाव कुस्म बिहाज़ल बलद मूंखे शहर मके जो कसम आहे मालिक ठीक आ भला काबे जे करे तो कसम न खयो ज़मज़म जे करे कसम खई। अल्लाह तो फरमाए त न चाहे ज़मज़म चाहे ज़मज़म ॾिसे त हाजी कीअं ओॾो थैलियूं पाणीनि जूं भरियूं ईंदा आहिनि उथो पियो बीमार रहियो त शफ़ा थिएव ये आहे न पर आशिक़ तो चवे ॿुध अरिड़हीं रात अल्लाह जो थियो हुक्म ही हिक दम त देसी परदेसी ॾिसो मुंहिंजे दिल भर खे दम दम हूंदी हिन हबीब जी हाणे हुकूमत हर दम गुलाम नबी ॾींहं क़यामत ताईं का ॻाल्हि न थींदी कम इहा कौसर ऐं ज़मज़म रब हवाले कई आ हबीब जे। न ज़मज़म जे करे भी न सफ़ा मरवे जे करे न हजर अस्वद जे करे न मकाम इब्राहिम जे करे न मेहरबानी कर असांखे ॿुधाए मुंहिंजा मौला तूं मके जो कसम छो थो खणे। अल्लाह साईं तो फरमाए पियो त इन्हीअ जे करे तो मके जो कसम खणा जो व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद इन्हीअ में मुंहिंजो महबूब मुहम्मद थो रहे। या रसूल अल्लाह चवो त मके खे जेकॾहिं इज़त ऐं फज़ीलत मिली बि मुहम्मद जे वसीले सां मिली छाहे मको मको जॾहिं मके जहिड़ो जवान मुहम्मद जे वसीले जो मुहताज आहे त तूं कहिड़ी मां जो पुटु आहे। इज्जत तॾहिं मिलंदई जॾहिं इन्हीअ जा कदम चुमंदे। टे कुरान शरीफ़ जूं आयतूं ॻाल्हायो ॻाल्हायो सुभान अल्लाह त चओ। चौथी आयत मुबारक ॿुधो पढ़ूं ऐं जॾहिं उन्हनि चयो मके जे काफ़िरनि मके जे
काफरन अबू जहल बन अल्लाह जे कदे कुरान आई नबी तुझे